बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब। मां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब काफ़ी दोस्तनि खे इहो प्रॉब्लम हूंदो आहे त उन्हनि जो मोबाइल हलंदे हलंदे स्लो थी वेंदो आहे। हाणे इहो छाजे करे थिए थो ऐं इनखे कीअं वरी फास्ट कजे, अॼु इन जे बारे में असीं डिस्कस कंदासीं इन वीडियो में। ऐं इहो वीडियो तव्हांजे लाइ तमामु घणी अहम थियण वारी आहे, स्पेशली उन्हनि जे लाइ जिन जो मोबाइल स्लो आहे ऐं छाजे करे आहे, छो इनखे कीअं सही करे सघिजे थो। त उहे सभु दोस्त अॼु हिन वीडियो खे मुकमिल ॾिसनि, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। ऐं जेकॾहिं इन में कुझु बि मिस कयो त तव्हां थी सघे थो उन जो फ़ाइदो न वठी सघो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु तव्हां सां रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं जल्दी पहुचंदी ऐं उनखे ॾिसी तव्हां फ़ाइदो वठी सघंदो। ऐं ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई वीडियो आणींदो रहंदो आहियां। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो काफ़ी दोस्तनि खे प्रॉब्लम आहे त उन्हनि जो मोबाइल स्लो थी थो वञे। हाणे स्लो थियण जा कुझु सबब आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो त असां एप्लीकेशनूं काफ़ी सारियूं पंहिंजी मोबाइल में कंदा आहियूं ऐं उहे एप्लीकेशनूं बंदि बि करे छॾियूं या अनइंस्टॉल बि करे छॾियूं त उन्हनि जूं काफ़ी शयूं जेके आहिनि बैकग्राउंड में मौजूदु हूंदियूं आहिनि, काफ़ी फाइलूं मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं उन जे करे पोइ मोबाइल स्लो थींदो आहे। ॿियो कुझु सेटिंग में अहिड़ियूं सेटिंग्स आहिनि जंहिंखे करण सां मोबाइल फास्ट थी वेंदो आहे। हाणे उहे कहिड़ियूं सेटिंग आहिनि ऐं असां उहे फाइलूं असां कीअं ख़तमु करे सघूं था, उन्हनि जे लाइ असांखे अॼोकी वीडियो ॾिसणी पवंदी ऐं करिणो पवंदो। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त खोड़ सारियूं एप्लीकेशनूं करण खां पोइ असां डिलीट बि करे छॾंदा आहियूं, पर उन्हनि जी बक़ाया जात यानी कुझु फाइलूं जेके आहिनि सिस्टम जे अंदरि रहिजी वेंदियूं आहिनि जेके मोबाइल खे स्लो कंदियूं आहिनि ऐं बैकग्राउंड में कमु कंदियूं रहंदियूं आहिनि। इन करे मोबाइल स्लो थी वेंदो आहे। हाणे हिन मोबाइल खे फास्ट करण जे लाइ असां उन्हनि जेके फज़ूल जेके एप्लीकेशनूं फज़ूल जेके फाइलूं पयूं आहिनि बैकग्राउंड में उन्हनि खे डिलीट कंदासीं। उन जे लाइ असांखे सेटिंग में वञिणो पवंदो। सेटिंग में वञी हिते खोड़ सारा ऑप्शन तव्हांखे मिली वेंदा, पर हिकिड़ो ऑप्शन आहे तव्हांजे मोबाइल में शायदि थी सघे थो हुजे स्टोरेज जे नाले सां। मूं वटि हिते स्टोरेज जे नाले सां कोन्हे। हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां ही मोर सेटिंग में वेंदासीं। मूं वटि वीवो 91D आहे ऐं उन ते तव्हांखे सेखारे पियो तव्हां वटि तव्हांखे स्टोरेज में वञिणो पवंदो। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था अबाउट फ़ोन खां पोइ सेकेंड जेको ऑप्शन आहे रैम एंड स्टोरेज स्पेस, इन खे क्लिक कंदासीं ऐं जीअं ई क्लिक कंदो त तव्हां हिते ॾिसी सघो था। हिते तव्हांखे डिटेल ॿुधाईंदो त तव्हांजी रैम केतिरी आहे ऐं टोटल स्पेस केतिरो आहे ऐं केतिरो यूज़ थियल आहे। हाणे हिन में अवेलेबल स्पेस बि ॿुधाए पियो ऐं टोटल स्पेस बि ॿुधाए पियो। हाणे असीं हिते छा कंदासीं, फोर्थ ऑप्शन में ईंदासीं क्लीन अप स्टोरेज स्पेस। इन खे जेकॾहिं क्लिक कंदो हाणे तव्हां ॾिसी सघो था तव्हांजो जेको इन में हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे जेको हर मोबाइल में हूंदो आहे, जेको आई मैनेजर जे नाले सां हूंदो आहे या ॿिए के नाले सां थी सघे थो ॿिए मोबाइल में हुजे। हाणे हिते जेके बि फज़ूल फाइलूं जेके तव्हांजे सिस्टम में पयूं आहिनि उन्हनि खे ही क्लीन कंदो। हाणे हिते मूं वटि ॾिसी सघो था त 8.92 जूं जेके फाइलूं आहिनि उहो फज़ूल में पियल आहिनि ऐं इन खे क्लीन कंदुसि। हेठि ॾिसी सघो था क्लीन अप ऑल, हिन खे क्लिक कंदो त जेके फाइल फज़ूल में मूं जीअं तव्हांखे ॿुधायो तव्हां सॉफ्टवेयर बि अनइंस्टॉल करे छॾिया आहिनि पर उन्हनि जूं कुझु बक़ाया जात फाइलूं बैकग्राउंड में मौजूदु आहिनि उहे सॼियूं डिलीट थी वेंदियूं। हिकिड़ो त इहो करिणो आहे तव्हांखे। ॿियो मोबाइल जी स्पीड खे वधाइण जे लाइ तव्हांखे सेटिंग में वञिणो पवंदो। सेटिंग में वञो। हाणे सेटिंग में हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे जेको हर मोबाइल में मुख़्तलिफ़ हूंदो आहे, जंहिंखे चवंदा आहिनि डेवलपर ऑप्शन। हाणे उहो डेवलपर ऑप्शन घणनि में त मौजूदु हूंदो आहे, घणनि में कोन हूंदो आहे, त उनखे ज़ाहिर करिणो पवंदो। ज़ाहिर करण जे लाइ असां जेको आहे ही मोर सेटिंग में वेंदासीं। मूं वटि हिते जेको सिस्टम आहे उन जे हिसाब सां हिते अबाउट फ़ोन जेको पियो आहे इन खे 7 दफ़ा क्लिक करण सां तव्हांखे उहो डेवलपर ऑप्शन जेकॾहिं तव्हां वटि मौजूदु न आहे, ज़ाहिर न थियल आहे त उहो थी वेंदो। हाणे मूं वटि हिते ज़ाहिर थियल आहे त हिते ई तव्हां थोरो स्क्रोल करे हेठि वेंदव त इहा लास्ट में जेको डेवलपर ऑप्शन आहे इन खे क्लिक कंदो। हाणे इन खे क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारा ऑप्शन खुली विया आहिनि। सभिनी खां पहिरीं त असां डेवलपर ऑप्शन खे ऑन कंदासीं। ऑन करण जे लाइ
जेको साइड में बटन आहे इनखे क्लिक कंदासीं त ही ऑन थी वेंदो। हिकिड़ो तव्हांखे नोटिफिकेशन बि ईंदो, उनखे अलाउ करे छॾिजो। हाणे हिते सभु ऑप्शन जेके आहिनि खुली विया आहिनि। हाणे तव्हां स्क्रोल करे थोरो हेठि ईंदो, सही। हाणे हिते जॾहिं तव्हां हेठि ईंदो त ही टे जेके ऑप्शन आहिनि तव्हां ॾिसी सघो था, विंडो एनिमेशन स्केल ऐं ही आहे ट्रांसलेशन एनिमेशन स्केल ऐं एनिमेटर ड्यूरेशन स्केल। ही टे जेके ऑप्शन आहिनि इनखे तव्हां ॾिसी सघो था 1x जी स्पीड में आहिनि। हाणे हिन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं हाणे हिनखे तव्हां क्लिक कयो, क्लिक कंदो त हिकिड़ी विंडो खुली वेंदी, हिन में खोड़ सारा ऑप्शन मौजूदु आहिनि। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था 0.5x आहे, 1x आहे, 1.5x आहे, 2x आहे, 5x आहे ऐं 10x आहे। हाणे हिनखे जेकॾहिं तव्हां 10x ते कयो त तव्हां ॾिसी सघो था ही बिल्कुलु स्लो हलणु शुरू थी वेंदो, मोबाइल स्लो हलणु थी वेंदो। ऐं तव्हांजे में ज़रूरु ॿियो को ऑप्शन हूंदो 1x जो हूंदो, जीअं मूं वटि हींअर 1x जो आहे। हाणे इनखे मूं 10x कयो त तव्हां ॾिठो त ही बिल्कुलु स्लो थी वियो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त जेकॾहिं 10x हूंदो, 5x हूंदो, 2x हूंदो, 1.5x हूंदो या 1x हूंदो, तंहिंजो स्पीड जेका आहे तमामु मोबाइल जी घटिजी वेंदी। त इन करे असां छा कंदासीं, एनिमेशन ऑफ जो जेको ऑप्शन आहे इनखे क्लिक कंदासीं। इनखे क्लिक करे ऐं उन खां पोइ जेको सेकेंड वन आहे मूं तव्हांखे ॿुधायो ट्रांसलेशन एनिमेशन स्केल, इनखे बि असीं जीअं 10 ते रखंदासीं त स्लो थी वेंदो, एनिमेशन इन जी बि ऑफ करे छॾंदासीं। ऑफ करे थर्ड जेको आहे इन जी बि एनिमेशन असां ऑफ करे छॾंदासीं। हाणे तव्हां जेकॾहिं मोबाइल खे ऑपरेट कंदो त उनजी स्पीड में तव्हांखे काफ़ी सारो फ़र्क़ु महसूसु थींदो ऐं तव्हां करे सघो था। अच्छा, इहे सेटिंगूं करण खां पोइ हिकिड़ी ॿी बि सेटिंग तव्हांखे करणी आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मोबाइल में कुझु अहिड़ा सॉफ्टवेयर हूंदा आहिनि जेके तव्हां हलाए बंदि बि करे छॾंदा आहियो, पर उहे बैकग्राउंड में रैम में हलंदा रहंदा आहिनि ऐं उहो जेको आहे मोबाइल जी स्पीड खे घटि कंदा आहिनि। हाणे उन जे लाइ तव्हांखे हेठि वञिणो पवंदो। जीअं हेठि वेंदो, हिकिड़ी जेका आहे ॾिसी सघो था डोंट कीप एक्टिविटीज़। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे बैकग्राउंड में हिकिड़ी 2, 3, 4 एप्लीकेशनूं जेको आहिनि या 5 जेकॾहिं खुलियल आहिनि उहे बैकग्राउंड में कमु कनि पियूं, जेके मोबाइल जी स्पीड खे स्लो कनि थियूं। हाणे हिते हिनखे तव्हां क्लिक कंदव, इनखे जेको ॾिसंदव त इहा ऑफ आहे ऐं इनखे क्लिक करे ऑन करे छॾोसि। हाणे इन सां छा थींदो, जो इन जूं जेके बैकग्राउंड में जेके एप्लीकेशन हलनि थियूं उहो जीअं ई तव्हां बंदि कंदव उहे एप्लीकेशनूं बैकग्राउंड में बंदि थी वेंदियूं। उन सां मोबाइल जी जेका स्पीड आहे उहा इम्प्रूव थींदी। हाणे तव्हां जेकॾहिं हिनखे चेक करणु चाहियो था त हिनखे बैक करियूं था। थोरी देरि खां पोइ तव्हां ॾिसी सघो था त हिन जी स्पीड में काफ़ी सारो फ़र्क़ु अची वियो आहे ऐं इहो फ़र्क़ु हमेशह रहंदो इन्हनि सेटिंगनि जे करे। त मूं जीअं तव्हांखे शुरू में ॿुधायो त जेके दोस्त जंहिंजो मोबाइल तमामु स्लो आहे उहो महिरबानी करे इहे चंद सेटिंगूं करे वठनि, उन सां मोबाइल जी स्पीड इम्प्रूव थींदी ऐं तमामु सुठे नमूने मोबाइल वर्क कंदो। ऐं इहा सेटिंगूं मुंहिंजो ख़्यालु आहे सभिनी खे करणु खपनि ऐं तव्हां बि करे छॾिजो। इन सां गॾु आऊं अॼोकी वीडियो खे ख़तमु करियां थो, पर इन रिक्वेस्ट सां त तव्हां प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। ही तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे, सम्झो सम्झायो, इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दबाइजो। ईअं करण सां मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ॾिसी उन मां फ़ाइदो वठी सघंदो। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर ऐं लाइक करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजो वीडियोस कीअं पियूं लॻनि, को सुवालु आहे त उहो बि मूंखां तव्हां पुछी सघो था। इंशाल्लाह उन जो जवाबु ॾींदुसि। इन दुआ सां हाणे आउं तव्हां खां इजाज़त वठां थो त अलाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।